ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं टंडो अलायार खां। टंडे अलायार में पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो नसीर वाह मां लाश हथ आयो आहे। वारसनि मूजिबि नौजवान शरीफ़ निंदो 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियो हो। अॼु संदसि नसीर वाह मां लाश हथ आयो आहे। वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त नौजवान शरीफ़ खे जवाबदार सिकंदर चांडे क़तल करे लाश वाह में लोहड़ण जो एतराफ़ कयो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं। टंडो अलायार में पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो नसीर वाह मां लाश हथ आयो आहे। वारसनि मूजिबि नौजवान शरीफ़ निंदो 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियो। अॼु संदसि नसीर वाह मां लाश हथ आयो आहे। वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त नौजवान शरीफ़ जवाबदार सिकंदर चांडे क़तल करे संदसि लाश वाह में लोहड़ण जो एतराफ़ कयो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां टंडो अलायार खां हिकु ॿियो शेयर कंदा आहियूं। टंडो अलायार में पुरस्कार नमूने गुम थियल नौजवान जो नसीर वाह मां लाश हथ आयो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी टंडो अलायार जो रिपोर्टर GM पिताफ़ी असां सां लाइन ते मौजूद है। GM अपडेट कजो, वधिक छा तफ़सील आहिनि? बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कुझु ॾींहं पहिरियां शरीफ़ निदू जो जेको गुम थी वियो त उन जो खां पोइ जेको जवाबदार खे शक जे बुनियाद ते पूरो टंडोलार पुलिस गिरफ़्तार कयो सिकंदर चांडियो खे, जंहिं उन एतराफ़ कयो त शरीफ़ निदू खे जेको क़तल करे ऐं मारे असां वाह नसीर वाह में उछलाए छॾियो। जंहिंजो 2 ॾींहंनि खां पोइ त उनजो अॼु लाश मिलियो, जेको लाश पुलिस पंहिंजी तहवील में वठी ऐं टंडो अलायार सिविल अस्पताल पहुचायो, जंहिंजी पोस्टमार्टम खां पोइ लाश जेको वारसनि जे हवाले कयो वेंदो। जी अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।